Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. रावलपिंडी जी एहतसाब अदालत तोशा खाना रेफरेंस में अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अगूड़े वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। ॿुधणीअ दौरान आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी सूदो चइनि जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। यूसुफ रज़ा गिलानी रोस्ट्रम ते अची मौक़िफ़ ॾिनो त हुन को बि कमु रूल्स ख़िलाफ़ न कयो आहे। कानून मुताबिक़ समरी आई ऐं उनखे मंज़ूर कयो वियो। समरी ग़लति हुजे हा त हू मूव ई न थिए हा। नैब रूल्स ऑफ बिज़नेस ॾिसण खां सवाइ रेफरेंस ठाहियो आहे। आसिफ ज़रदारी श्योरिटी बॉन्ड ते सही कई। अदालत ॿुधणी 24 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कंदे 3 शाहिदनि खे तलब करे वरितो। नैब जे शाहिदनि में वकार शाह, ज़ुबैर सिद्दीकी ऐं इमरान ज़फ़र शाह। अगुड़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तोशा खाना रेफरेंस में इश्तिहारी करार। रावलपिंडी जी अदालत नवाज़ शरीफ जा दायमी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। नवाज़ शरीफ जी मिल्कियतुनि जा तफ़सील बि हिकु हफ़्ते में तलब। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त अदम पेशी जी सूरत में नवाज़ शरीफ जी मिल्कियत मुंजमद कई वेंदी। आसिफ ज़रदारी फ़र्दे जुर्म लागू थियण ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पहिरीं बि ईअं थींदो रहियो आहे। पहिरीं बि सुरख़ुरू थियासीं ऐं हाणे बि थींदासीं। नवाज़ शरीफ खे इश्तिहारी करार ॾियण बाबति सवाल जो जवाब ॾींदे आसिफ ज़रदारी चयो त हू पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहे। अहिड़नि कमनि में ईअं त थींदो आहे। इस्लामाबाद में गुम थियल सिक्योरिटीज़ एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान जो जॉइंट डायरेक्टर साजिद गोंदल आज़ाद थी पंहिंजे भाउ जे घर पहुची वियो। SC SP फारूक अमजद जो चवणु आहे त साजिद गोंदल मुकमल तौर ते सेहतमंद आहे। साजिद गोंदल जे बयान खां पोइ जांच अॻिते वधाई वेंदी। साजिद गोंदल सोशल मीडिया ते चयो त हू महफ़ूज़ आहे। हू उन्हनि समूरनि दोस्तनि जो थोराइतो आहे जेके उन लाइ परेशान हुआ। साजिद गोंदल 3 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद मां गुम थी वियो हो। संदसि कार शहज़ाद टाउन वारे इलाइक़े मां हथाई हुई। वज़ीर आज़म काबीना इजलास में साजिद गोंदल जी बाज़ियाबी लाइ समूरा वसीला इस्तेमाल करण जी हिदायत कई हुई। साजिद गोंदल जे अग़वा मामले ते 3 रुकनी कमेटी भी जोड़ी वही हुई। SCCP जे ऑफिसर जी घरवारी जो चवणु आहे त साजिद गोंदल सां संदसि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। मुड़ुस ॿुधायो त हू वधीक नथो ॻाल्हाए सघे। CCPO लाहौर सां इख्तिलाफ़ IG पंजाब शोएब दस्तगीर के गिची में पइजी विया। वज़ीर आज़म जी हिदायत ते पंजाब सरकार IG शोएब दस्तगीर के हटाए छॾियो। इनाम गनी नओं IG पंजाब मुक़रर। हटायल IG पंजाब के सेक्रेटरी नारकोटिक्स डिवीज़न मुक़रर कयो वियो। हटायल IG पंजाब शोएब दस्तगीर जो चवणु आहे त CCPO लाहौर कमांड ख़िलाफ़ ॻाल्हाए रूल्स जी भञकड़ी कई। संदसि मुक़ररी ते को बि एतराज़ न हो, पर रूल्स जी भञकड़ी ते CCPO ख़िलाफ़ कार्रवाई थिए हा त को मसलो न हो। पंजाब जे AIG वेलफेयर एंड फाइनेंस तारिक मसूद यासीन पारां नए IG इनाम गनी जे मातहत कमु करण खां इनकार। तारिक मसूद पंजाब सरकार के ख़त लिखी चयो आहे त इनाम गनी संदसि जूनियर ऑफिसर आहे जंहिं जे मातहत कमु नथो करे सघां, मूंखे बदिली कयो वञे। PTI जी हुकूमत में 2 सालनि दौरान पंजाब जा 5 IGs तब्दील। अमजद सलीमी 6 महीना, कलीम इमाम 3 महीना ऐं रिटायर्ड कैप्टन आरिफ नवाज़ खान 7 महीना IG पंजाब जे उहिदे ते रही सघियो। मोहम्मद तारिक खे रुगो 1 महीने लाइ IG पंजाब मुक़रर कयो वियो हो। नवाज़ लीग जे अॻवान एहसन इक़बाल जो चवणु आहे त PTI जी इंतकामी एजेंडा ते न हलण सबबि 2 सालनि में पंजाब जा 5 IGs तब्दील कया विया। सियासत के विरहण बाद हाणे PTI पारां इंतज़ामी ढांचे के भी नुक़सान रसायो पियो वञे। सिंध में बोर्ड जो ख़तरो। PDM में 15 ज़िलनि लाइ अलर्ट जारी करे छॾियो। सखर, लाड़काणी, कश्मीर कंदकोट, घोटकी, शिकारपुर, खैरपुर, नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि DCs खे ख़त लिखियो वियो।
शहीद बेनज़ीराबाद दादू ॾियाम शोरो मटियारी हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान ठठे ऐं सिजावल में भी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर PDA में ख़त में चयो आहे त मौसमियात खाते 8 ऐं 9 सेप्टेम्बर ते बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। लाॻापियल DCs हिफ़ाज़ती क़दम खणनि, ख़ासि करे कचे वारे इलाइक़नि में क़दम खयां वञनि त जीअं को जानी नुक़सान न थिए। सिंधु दरिया में पानी जो चाढ़ जारी गुड्डू बैराज वटि वधीक 34,000 क्यूसेक पानी दाख़िल थियण बाद मथां वहकिरो 5,48,104 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 5,20,086 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि भी पानी जा वहकिरा 2 लख क्यूसेक खां वधण बाद नंढी बोर्ड डिक्लेयर। कोटड़ी बैराज ते दरिया जो मथां वहकिरो 2,01,121 ऐं हेठां वहकिरो 1,97,701 क्यूसेक रिकॉर्ड। दरियाई वहकिरनि में चाढ़ बाद सखर, गुड्डू, कशमोर, शिकारपुर ऐं कदकोट में कचे जा केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया। महराण यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में 30 करोड़ रुपयनि जे मुबैना करप्शन वारे केस में वाइस चांसलर, प्रो वाइस चांसलर ऐं डायरेक्टर फाइनेंस पंहिंजा बयान रिकॉर्ड न कराया। एंटी करप्शन खाते जे इंक्वायरी ऑफिसर पारां ॾिनल सवालनि जा जवाब बि न उमाणिया विया। डायरेक्टर फाइनेंस बयान ॾियण बदिरां पंहिंजूं मेडिकल रिपोर्ट्स उमाणी छॾियूं। बयान रिकॉर्ड न थियण सबबि इंक्वायरी रोलड़ जो शिकार। ऐं ठठे वेझो नौजवान पुलिस एहलकार अकरम जाखरो दुल दरिया खान पुल वटि सिंधु दरिया में टपो ॾेई छॾियो। वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि तरफ़ां ॻोल्हा जूं कोशिशूं ऊंदहि सबबि ॻोल्हा में ॾुखियायूं पेश। वाक़े जो कारण मालूम न थियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाक़ियो घरू अणबर्त जो नतीजो लॻी रहियो आहे। पुलिस मूजिबि नौजवान जी ॻोल्हा ऐं कारण मालूम करण लाइ जांच जारी आहे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस ज़वानी जूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।